नाज़रीन सजी सिंध जी सिंध तरक्की पसंद पार्टी ये सर्दी आज दौड़ शहर में भी हितां जे अगुवाणनि मुकम्मल शटर बंद हड़ताल कराई है। उन हवाले से हिते असां वटि STP जा अगुवाण मौजूद हैं। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उनजो छा चवणु आहे। जीअं त अॼोकी जी हड़ताल डॉक्टर कादर मक्सी जी काल ते पूरी सिंध में अॼु हड़ताल कई वई आहे, जंहिंजो दौड़ शहर वारनि भरपूर असां सां तावन कयो ऐं दौड़ शहर मुकम्मल छटल बंद हड़ताल आहे। जेको वफ़ाक़ बेट खपाया उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में असीं मज़म्मत था कयूं ऐं हीअ जेको अॼु जी हड़ताल आहे डॉक्टर कादर मक्सी जी काल ते पूरी सिंध में शटर बंद हड़ताल कई वई आहे। जीअं त दौड़ वासियुनि असां सां भरपूर तावन कयो ऐं जीअं त डॉक्टर कादर मक्सी मुसलसल सरापा एहतजाज हर मसइले ते सिंध जे हर इशू ते ॻाल्हाइण वारो आहे। असां उन जी काल जी हिमायत कयूं था ऐं असां वफ़ाक़ी ऑर्डिनेंस खे रद्द कयूं था ऐं असां इहो मुतालबो कयूं था त जेतिरे ताईं वफ़ाक़ी ऑर्डिनेंस बेटनि वारो वापसि न वरितो वेंदो डॉक्टर कादर मक्सी जी जिदोजहद जारी रहंदी ऐं असां उन सां हर ॻाल्हि में गॾु आहियूं। असां दौड़ शहर वारनि खे भलीकार चऊं था जिन्हनि असांजी हड़ताल जी काल ते लबेक चई पंहिंजो कारोबार बंदि रखियो। जीअं बेटनि जो मसइलो आहे, हीअ असांजे जियापे जो मसइलो आहे। डॉक्टर कादर मक्सी लखे सिंधी गॾु करे कराची में बि साबित करे ॾेखारियो त हीअ क़ौम सिंधी क़ौम सरापा एहतजाज आहे। अॼु तव्हां दौड़ शहर ॾिसो पिया, हितां जा कारोबारी हितां जा जेके बि माण्हू आहिनि रोज़गार करण वारा, हालांकि गुरबत हूंदे बि उन्हनि जेको आहे सो दुकानूं बंदि रखी पंहिंजे धरती सां मोहबत जो इज़हार कयो ऐं असां मुसलसल ही एहतजाज जारी रखंदासीं जेसि ताईं वफ़ाक़ गोॾा न खोलींदो, जेसि ताईं सिंधी क़ौम खां माफ़ी न वठंदो। सजी सिंध जी दौड़ शहर मुकम्मल शटर बंद हड़ताल है ऐं सिंध जा जेके वसाइल ऐं सिंध जी जेका आमदनी है उन्हनि ते धाड़ो वफ़ाक़ हुकूमत सिंध के ॿिनि हिस्सनि में विरहाइण जी कोशिशि करे पई ऐं सिंधी क़ौम खे बदहाली बुख वगे जेको हिते उनखे इन अंदाज़ में वठी वञे पई त जीअं सिंध जो माण्हू को बि साह खणण जे लाइ तयारु न हुजे। सिंध पूरी जीअं अॼु दौड़ शहर मुकम्मल बंदि आहे। असां उन्हनि जा इंतिहाई थोराइता आहियूं। जी नाज़रीन तव्हां शहर ने STP अगुवाणनि जो इहो ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, इहो मुतालबो कयो आहे त हिन ऑर्डिनेंस खे वापसि वठी जेको आहे बेटनि ते कब्ज़े जी कोशिशि ऐं सिंध सां जेके साज़िशूं उन बंदि कयूं आहिनि। ॿी सूरत में हिननि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन अब्दुल हुसैन वासवाणो सां गॾु बाबर वसान, टाइम न्यूज़ दौड़।